या जुल्फकार मथों आई, या मथों छो आई, हितों जे लोह छो न पी चए। मिसाल तो ॾियां, अल्लाह तोरगो चया कुन थी वञे, फयकून कुन फयकून थी वञे। हितों जे लोह मो ज़ुल्फकार छो न ठही। हाणे जल्दी थो कयां, एतिरो हाय न थियां। साईं मुंहिंजो क़ाबिल एतिराम आहे, साईं ज़हूर शाह जन असां सां गॾु बचपने में इहे ख़िदमतूं आहिनि त या ज़ुल्फकार हितों जे लोह मो छो न ठही, उतां लोह छो आहे। सवाल त इहो आहे न। हाणे हिनखे हीअ सम्झ, अल्लाह चयो त मां आदम खे ठाहे तयार कयां, तव्हां सभु सजदे में सभु ताक़तूं जेके आहियो झुकी पओ। ठीकु आहे, इब्लीस न झुकियो, वो भी ताकत हो। अल्लाह चस फखरुज इन्नक रजीम इन अलैक लानती इला यौमिद्दीन। निकरी वञ। ॻाल्हि सम्झणी इहा आहे, ॻाल्हि सम्झणी इहा आहे, छो त या त फज़ाइल पढ़जे न, जे पढ़जे त पोइ बाबा मूंखे कुझु टाइम त हुजे त मां पढ़ां न। मूंखे ॾिसो, हाणे मलाइका खे हुकुम थियो सजदो कयो, ठीकु आहे, मलाइका जमा हुआ, इन जी वाहिद आहे मलक। मलक जी माना छा आहे? मलक की माना है पोशीदा ताकत, लिखियल ताकत। इन जूं ॿ क़िस्मूं, हिकु नूरी, ॿियो नारी। इन ताकत जूं ॿ क़िस्मूं आहिनि, हिकु नूरी, ॿियो नारी। अल मलको जिस्मुन नूरियुन यतशक्कलु बि अश्कालिल मुख्तलिफा। मलको नूरी ताकत, नूरी जिस्म, पर उनखे इहा ताकत ॾिनी वई आहे त यतशक्कलु बि अश्कालिल मुख्तलिफा, मुख़्तलिफ़ शक्लुनि में ईंदो आहे। न तव्हां इन ॻाल्हि खे गौर नथा कयो। मलक नूरी ताकत आहे, यतशक्कलु बि अश्कालिल मुख्तलिफा, मुख़्तलिफ़ शक्लुनि में ईंदो आहे। कीअं मुख़्तलिफ़ शक्लुनि में ईंदो आहे, भला अञा वाज़िह करे ॾियांव। बाबा कॾहिं दर्ज़ी बणिजी ईंदो आहे, कॾहिं झूलो झुलाइण ईंदो आहे, कॾहिं चकी हलाइण ईंदो आहे। मुख़्तलिफ़ शक्लुनि में इहा ताक़त आहे हिन वटि। वल जिन्नु जिस्मुन नारियुन, जिस्म बाहिदो जिस्म आहे जिन्न जो, यतशक्कलु बि अश्कालिल मुख्तलिफा, इहो बि मुख़्तलिफ़ शक्लुनि में ईंदो आहे। इनखे बि इहा ताक़त ॾिनल आहे। इन ताक़त में मलकनि सां ही गॾु हो। अल
अल्लाह हर ताक़त खे हुकुम ॾिनो हो त आदम खे सजदो कयो। पोइ जॾहिं हर ताक़त आदम जे अॻियों झुकी त हुसैन केरु? अस्सलाम अलैक या वारिस आदम सिफ़तुल्लाह। हुसैन तो ते सलाम जो तूं आदम जो बि वारिस आहीं। ज़मीन में ॻाल्हि आई ख़त्म कयमि। हाणे मां पंहिंजे मक़सद ते पुॼा। हाणे जिन मोमिन बि आहिनि काफ़िर बि आहिनि। वो जेके मोमिन आहिनि असांजे पाक नबी ते ईमान आंदो अथनि उन्हनि खे क़ुर केरु पढ़ाए? साईं फलाणो छा पढ़ियो? मां चवां त साईं छा ॿुधव? मोमिन बि आहिनि काफ़िर बि आहिनि। वो जेके मोमिन आहिनि उन्हनि खे क़ुर केरु पढ़ाए? बाबा नज़र ई कोन ईंदा त कीअं पढ़ाईंदो? ॻाल्हि सम्झ में आई? हाणे ॻाल्हि ॾिसो मां चवां त इहा गुलकार मथऊं छो आई? इहा हाणे सम्झ में ईंदी। जंगे तबूक खां पाक नबी मोटी ऐं लश्कर वॾो गॾु सरकार सां लश्कर अची चयो पाक नबी खे अल्लाह जा नबी प्यासा आहियूं असां, पाणी कोन्हे, हे सॼो लश्कर उञारियो अथव, असां वसद ॾाढा कया आहिनि। हितां हिकिड़ो खूह आहे जेके अरबी में चइबो आहे बिर, अलम इलाइक़े जो नालो आहे बिर अलम आहे। हेॾे हिकिड़ो खूह आहे, ओॾे असां वियासीं, ॾाढा वस कयासीं, डोल में रसी ॿधी अंदरि फिटी कईसीं ऐं उन खां पोइ ईअं छिके जो आयासीं, पाणी अध ते अञा डोल पहुतो त कंहिं रसी कटी। खूह त आहे पर जिन्हनि जो कब्ज़ो आहे। या वरी भरे था अचूं किनारे ते रखूं था ऐं अचे जो झक थी लॻे, हवा थी लॻे त असां काथे किरिया पिया हूं, पाणी काथे किरियो पियो आहे, डोल काथे पियो आहे, असां पाणी नथा पी सघूं। ख़ुदा जो कसम मुंहिंजी सॼी तकरीर हिक पासे, मुंहिंजा सुन्नी शिया भाइरो ही जुमिलो सिर्फ़ ज़हन में रखो। उन वक़्त पाक नबी छा चयो आहे? पाक नबी फरमाए थो या अली जी सरकार, अली तहां पानी भरे अचो। जेको ॾिसंदो उहो ई त क़ुर पढ़ाईंदो न। तहां भरे अचो। सरकार वियो, बस ख़त्म पढ़ाई। सरकार वियो, रस्सी ॿधी डोल अंदर विधई, डोल ॿाहिरि कढी खूह जे किनारे ते रखी ऐं अली मौला ये लफ़्ज़ क्या है? अबू तालिब जो पुट पानी भरियो थो वञे, व जुर्रत अथव त अचो न। हैदरी जुर्रत अथव त अचो। ऐं आया, अली जी तलवार पई थी हले, मुंडे ॾिसो सब तलवार पई थी हले। लश्कर वारा चवनि था अली बि नज़र अचे पियो, ज़ुल्फ़कार बि नज़र अचे पई, डोल बि नज़र अचे पियो, खूह बि नज़र अचे पियो। ज़ुल्फ़कार वढे बि पई पर ख़बर न पई पए त कंहिंखे थी वढे। माना आसमान मां ज़ुल्फ़कार इन करे आई जो हितां जो लोह जंहिंखे ॾिसंदो आहे उन खे वढींदो आहे, हुतां जो लोह जंहिंखे न ॾिसंदो आहे उन खे बि वढींदो। हैदरी बस
शहजादा सैयदन में नाज़िक मिजाज गुजरिया। एक इमाम ज़ैनुल आबिदीन बुजुर्गन जा जुमला हूं। इमाम पंज न्याणियुनि खे चयो, जॾहिं सजाद पंध करे तॾहिं मूंखे ॿुधाए। बाबा सजाद पंध करे थो, मुंहिंजो इमाम फरमाए थो कालीन खणी अचो, मां ॾिसां मुंहिंजो सजाद विख कीअं थो खणे। तूं त क़दीमी अज़ादार आहे। अली मौला फरमाए थो, मुंहिंजूं धीअरूं कालीन खणी वञो। कालीन ज़रा सख़्त आहे, मुंहिंजे पोटे जा पेर नरम। इन करे रोईंदा हूं अज़ादारो, जंहिंजो ॾाढो कालीन ते पेर नथो सहे, उन 1600 मील पथरीली राहुनि में कीअं हलियो। इहो हक़ आहे मज़लूमनि खे रोइण। बस अची इसमें हिकिड़ो वैन कंदुसि, हिकिड़ो वैन। अज़ादारो, इमाम फरमाए थो, लेकिन मुंहिंजूं निमाणियूं धीअरूं मां पंध करायां थो। हीउ जुमिलो ॾाढो ॾुखियो आहे, लेकिन मां पंध करायां थो। अज़ादारो, साइणियूं करीब वेही चवनि थियूं, बाबा सजाद खे पंध न करां। सजाद जे पेरनि में वरम पइजी वेंदा। मुंहिंजो आका फरमाए थो, मुंहिंजूं निमाणियूं धीअरूं अगरि सजाद खे पंध नथियूं सेखारियो त पोइ सजाद खे रुकू सेखारियो, छो त ही मुंहिंजो बचड़ो 1600 मील रुकूअ में आहे। ॿियो नाज़ुक मिजाज आहे सैयदनि में जनाब कासिम। एॾो नाज़ुक मिजाज आहे, अल्लाह तव्हांजे औलाद जी जवानी बख़्शे। अज़ादारो, 13 साल जो हुयो त बि मां गिरह भञी मुंहं में विझंदी। एॾो नाज़ुक। करबला खां मदीने खां करबला ताईं जॾहिं सैयदनि सफ़र कयो, एॾो नाज़ुक मिजाज जो कासिम खे मां पाण सां गॾु महमल में वेहारियो। ऐं अज़ादारो, ही जुमिलो बि सम्झो, करबला में जेके माण्हू आहियूं, साइण रुबाब आई, असगर बि गॾु, शोहर बि गॾु, साइण लैला आई, अकबर बि गॾु, शोहर बि गॾु। ये वाहिद मस्तूर आहे जनाब उम्मे फरवार, जंहिंजो रुगो पुट गॾु शोहर गॾु न हो। करबला में पुट ॾे ॾिसी ये लफ़्ज़ चया हुई, कासिम उहा घड़ी त तोखे यादि हूंदी जॾहिं तुंहिंजूं पुठियूं पंहिंजे भाउ जे खून जे उल्टियुनि जा तश्त पयूं खणनि। उन टाइम मां ॾिसां पई, मां बेवाह पई थिया, तूं यतीम पियो थिए। हा मां, मूंखे यादि आहे। ऐं जेकी औरत, जेकी मस्तूर जवानीअ में बेवाह थी वञे, उन जे उम्मीदुनि जो मर्कज़ पुट हूंदो आहे। त मां हिनखे शादी कराईंदसि, मां मोड़ ॿधंदसि, मां मेहंदी लाईंदसि, मां ख़ुशू कंदसि। करबला में 10 मुहर्रम जी रात मां वाइदो कयो आहे, हिकिड़ो वैन कंदुसि। 10 मुहर्रम जी रात
मां कासिम जी कासिम खे हीअं ज़ानूअ ते सुम्हारे वारनि में हथ पई थी हणे साईं चएसि छा थी कासिम तूं थी वियो आहीं यतीम मां थी वई आहियां बेवा तुंहिंजो चाचो थी वियो आहे ग़रीब कासिम मुंहिंजे सफ़ेद वारनि जी लॼ रखजांइ सुभाणे कासिम चए थो अम्मा इजाज़त मूंखे तूं वठी ॾिजांइ हर कंहिंजी लाश ईंदी मुंहिंजा टुकड़ा इहो हक़ आहे मज़लूमनि खे रोड़ इहो हक़ आहे मज़लूमनि खे रोड़ हुसैन फरमाए तो भेड़ मूंखे लिबास आणे ॾे मां कासिम खे घोट बणायां साइण फरमाए लिबास त आहे लेकिन सिबियल कोन शबीर उन लिबास जा ॿ टुकड़ा कया हिक जो अमामो ॿिए जी अल्फी ईअं पारायईं जीअं मैयत खे अज़ादारो तैयार कयो पीर सवार कयो मां बाखर जो आयो आ पहिरियों नज़र जनाब फिज़ा ते पई आ हक़ल ॾेई चए तो ॾाॾी या हुसैन हक़ मज़लूमनि खे रोइण वारो साइण चएती कासिम जे वञे थो हिकु मर्तबो लही आ ॾाढी सॼो थई सजाद सॾई थो रोइण वारो सजाद सोटीअ जे ठेके अॻिते हलियो कासिम जे करीब अचे तो कासिम तोखे हिते रहणो आ मूंखे शाम वञणो हो कासिम तूं अकेलो आ मूंसां पियो गॾु कासिम मां ईअं न मिलंदो मां मिटीअ ते सुम्ह मां तुंहिंजा संध चुमा सीने जा बटण खोल मां तुंहिंजो सीनो चुमा बाक़िर चए तो बाबा संध छो था चुमो सीनो छो था चुमो इमाम चए तो उहे चाहियूं तो चुमा जिथे घोड़ा भजड़ा न मुझे दिल करती हिकड़ो जुमलो साईं ज़हूर शाह मां इजाज़त तोखो वठी हिकड़ो जुमलो खुदा जो कसम अज ताईं ॿुधो अथव हर शहीद करबला में हुसैन साथ ॾिनो पर जेको साथ कासिम ॾिनो आहे अहिड़ो कोई न ॾिनो मूंखां पुछो कहिड़ो साथ बुख में उञ में सफ़र में उस में लेकिन कासिम पामालीअ में साथ ॾिनो हुसैन जी लाश बि पामाल थी कासिम जी लाश बि पामाल थी फ़र्क़ इहो आहे लड़काणे वारो हुसैन क़त्ल थी वियो पोइ लाश ते घोड़ा भॻा कासिम अञा ज़िंदा हो